जलाए थे उथेन वाला रे तो के माशाल्लाह आगे वही सफा सनड़ो है भाई तो के ठोमो करे वाह सही बात वाह तू मारा सा रो मार दे मोड स्क्रीनशॉट पियो ऐड करे संगनो मसलो ना है अस्सलाम वालेकुम गरीब जो संग अच्छा लाके रखो तब सही दो मिनटों के सब ठीक होना है खेलना ना होना भाईजान फर्स्ट आवा लेकिन बताएं गाल बनाया ये तो रमजान जो खेरन आज ट्रेवियों रोज़ो अज हिन रोज़े थे तव्हांजो भाउ थियो 11:30 बजे न तो हूँ उथंदो आहे 3 बजे अॼु थियो आहे 11:30 बजे मजबूरी सेलर तां या फ़ोन जो मुंशी मान देना उनजो मतिलबु कमु आहे थोरो खातो जेसिताईं मां चेक न कंदमि तेसिताईं उनजो कमु न थींदो कावड़ त ॾाढो थो अचे ख़ैर बख़्शूं न ते दफ़ो सवाली खातो चेक करे ॾियूं हुनखे त उहो पंहिंजो कमु करे त वरी असां ॾिसूं था लॻंदो कलाक जो कमु आहे वधीक वञूं पुॼूं और ये क्यों सुहाणे उथियासीं 11:30 बजे फ्रेश थियासीं 12 थी विया मतलब सुहाणे पाण बाइक कढी उड़ान कंदासीं तो चलो भाईजान देखते हैं आज कैसा दिन रहता है चलो भाईजान मूंखे अॼु ख़बर पई आहे त रमज़ान में को असांजो खानपुर में हाणे बंदि थींदो आहे होटल भाईजान हिन दफ़े सफ़ा मतिलबु यार खानपुर वाह वाह मूंखे ॾिसी ख़ुशी थी ॾाढी असां हूअं देरि सां उथंदा आहियूं दर्श खुलियल हूंदी आहे न अॼु मां सवेल उथियो बहरहाल मतिलबु हर शइ बंदि लॻी पई हिकिड़ी हंधि मांडी वग़ैरह खुलियल ई बाक़ी होटल हर शइ मतिलबु क्लोज एतिरा में रमज़ान भाईजान बेचारा बाक़ी 2-3 रोज़ा बचा चलो तो भाईजान टाइम तो थे 3:14 मां सवेल आयुमि ज़रे घटि 12 बजे अलाए 12:10-20 थे 3:14 तो थे अल्हम्दुलिल्लाह सॼो कमु क्लियर करे हाणे वञी फ्री टेंशन थी लत ॾी सुम्हंदमि हाणे जेॾी महिल उथियमि कणिक ॾिसो ॾींहुं तेज़ आहे ॼार सां बिल्कुलु ॾींहुं तेज़ आहे चप मुंहिंजा माना ईअं फिका थी विया आहिनि ईअं लॻंदा आहे भला थोरा घणा उस वठे थी चलो अखियुनि में निंड जा नशा ओहो चलो तो भाईजान पाण खेरनि सां फाइनली घर पुॻासीं हाणे लत ॾेई सुम्हंदासीं छा कंदासीं हाणे लत ॾेई सुम्ही पवंदासीं टाइम घणो थियो आहे 3:21 अलाह करे निंड अची वञे अचे त ॾाढी थी पर सुम्हां त अची वञे सम्झो चलो दुआउनि में यादि त संगत घणे टाइम खां वठी असां तव्हांखे इफ़्तारी कोन ॾेखारी आहे सो हिन महिल असांजो आयो आहे सोट कज़न वीचारो हुनखे ॿियो किथे था वञो तव्हांखे ॾेवाल छा मसलो आहे तव्हां सां घणा रोज़ा रखिया वार ठारायो ईद जी शॉपिंग माना तव्हां करे आयो मतलब हेॾां बि हेॾां तुंहिंजो बैकग्राउंड अञा सुठो ईंदो ओ हो गुड़ियूं रसियूं घणो टाइम बचो आहे बी 4 मिंट चवां बी त माना बी वञे त ठोके चपाटे ते वरी 4 मिंट बचान ॾे एॾो चङो मुर्दी तूं वरी असांजे लाइ हिते उथेन वाला रे तो के माशाल्लाह आगे वही सफा सनड़ो है भाई तो के ठोमो करे वाह सही बात वाह अरे भी आदल ये चाय ट्रक में कर दिया अरे निकल दरवान क्या तो Gargle. फराने चा मिर्च पचलन भिंडी पचला भिंडी
This is bhindi, bro. This is bhindi. So chalo. Just only 4 minutes रह गए यार. 4 मिनट अब कौन हो? चलो 44 देखो ना. जिसमें 45 है 44 यार. चलो. असां रोज़ा इफ्तार कयूं. इतना ज़मीन था. तो भाई जान पान डायरेक्टली तां मिलूंगा 11:30 बजा वञूंगा पिया संगत ॾे साम्हूं अलाए केरु वेठो था मोबाइल खयूं अलाए माधुरी आहे अलाए ॿियो केरु आहे चलो अॼु लेट थी वई आहे छो जो मोबाइल हुई मोबाइल लो जी वजह सां लेट थी वई थोरी चार्जिंग कईसीं पर अञा उहा चार्ज न थी चलो चले बड़े चलो चढ़े चलो पबजी लार पुलिस वारो अल्लाह अकबर ऐसे जो तो असां तव्हां ॾिसी सघो था हाणे इन ॻाल्हि ते हिन भाउ खे एतिराज़ थींदो आहे मूंखे ऐसे जो न चओ मथां डिपार्टमेंट वारा मूंखे कढी छॾनि अहिड़ी नौकिरी कयो छो था ग़रीब हो जेको माना डिॼो था वेठा था हेॾे ॻाल्हाइनि मुंहुं मथे करे अचो अला गेम में असां खेॾूं अची न अच्छा चप्पू भाई वाह वेलकम टू बैक पबजी मोबाइल चलो चले इब्लीस इंसान था ॾिसी सघो था यको कोन हो असां वटि भाईजान कीअं थो फिरे राजू ये ॾिठो आहे ये असली आवाज़ है ना जवा वाह अरे आराम यार बाबा पर असां तव्हां धार था खेॾूं ओपन चैलेंज दई रूम बिड़ो अरे हिन सां केरु खेॾंदो कल्ह घणनि किलनि जी लीड ॾींदोमांसि अचो अॼु खेॾूं रूम अरे हल गरीब हल गरीब निकर तूं मां असां रूम दे मूं वटि स्क्रीन शॉट पियो आहे मां एड करे सघां थो मसलो न आहे अदा मां वरी ॿुधायां त दुबई में वेही पोइ खेॾां हिते वेही पोइ खेॾे नेट सही हिन जी नई हा हाणे ओ कोन को बहानो त हूंदो आहे जीअं मारींदा आहियूं कोन को बहानो हूंदो अस्तगफिरुल्लाह ग़लति मीम न ॾेखारियो असांखे हल तव्हां गेम खोल अचो न त तव्हां पंहिंजी था खेॾूं कुर्सी ते बीठो 2:30 बजे राति जो शर्म आया कोन ॾेई लानती रे भाऊ तव्हां बटनी कराची आओ भला जो बजो भाऊगे कराची आओ बटनी जो बजी वो हम कमाए घणा कमाए ज़ैन की ॾियो ज़ैन बाबा घणा कमाए फ्लैश ले नहीं इनो मन स्टाइल हणंदो नहीं व्लॉग में अलाह कसम अरे करतो रहूं मन एॾा तव्हां हो मन तव्हां नाज़ुक हो न फ्लैश बर्दाश्त नथा करे सघो थोरो हेॾे त ॾिसो न माथे के ऊपर बींद लगी तेरे माधुरी शल्पा रक्स कंदी रक्स करते अज बैठनो हाइट कोन हणी आदी राजा हां विसरी वई आज ता बोला दी त कुर्सी ते बजी है आज अड़ी अजी आ बजी आ उन्नी कोप गिलास भगो आज कुर्सी बजी आ केर घर खपाइंदा मैं ते किडे खली राजा रे व्लॉग में मश्करी तो कराई राजा मोचरा न राजा बस कंट्रोल मजनू जने कंध ता कारो दई मुंह एडो अच्छो दई बाकी भाई ये बिटनो थोड़ा हियाण न लगी ओ बा आ बिटनो की हले राजू यही करे यहां न तो कोचिंग नहीं ना जगह कारी हुंदी उन्हें रंग हेडे लगी मारी गाल करे हेलो राजा माशाल्लाह जानी तेरे माथे के ऊपर बींद लगी अलाए कीअं लगी हलो अढाई दिया तो भाईजान जीअं त वरी टाइम जो थिए 3:07 मौलाना उथारंदा पिया सो हिते मुलनि सां गॾु 25 रोज़ जी सैरी कंदासीं हाणे सो अॼु पाण हिते ब्लॉग खे कयूं था ईअं उमेद कयूं असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो
पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो असांजी संगत तव्हांखे कीअं लॻी इहो त कोन था ॿुधायो छो नथा ॿुधायो ऐं ॿी ॻाल्हि तव्हांजो 32 रोज़े ते बिल्कुलु लुक चेंज आई थिंक तव्हां न सुञाणे सघो सफ़ा मतिलबु मुछूं बि तव्हांखे नज़र कोन ईंदियूं ॾाढी बि तव्हांखे नज़र कोन ईंदी सो ख़ैर उहो तव्हांखे 28 29 रोज़े ते सरप्राइज़ ॾींदासीं हिनमहिल जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआ में याद अस्सलाम वालेकुम लव यू ऑल